ترى في خلق الرحمن من تفاوت فرجع البصر هل ترى من فطور. اے انسانو فرجع البصر هل ترى من فطور. اے انسانو جڑے ماں آسمان بنایا ماں تخلیق گئی ستن آسمان کے بنا پیدا کیا وہ تمام ماں کو بھی فرق نہ تھا محسوس کرے سکو کوئی فرجع البصر هل ترى من فطور. ہاں تم آسمان یہ طرف نہارے وسی سکوتا کو بھی تما کے رکن نظر نہ تھو وجے. رب فرماتا کیا تے مجھے تخلیق فرجع البصر هل ترى من فطور. ہاں تم آسمان کی طرف ڈسو تما کی کو بھی رکن نظر نہیں تو بنا دیوار کے بنا تھمن کے ماں رب ہی آسمان بنائے پیدا کرے. زندگی کے موت کے پیدا کرنے والا بھی رب ہے موت ॾियण वारो भी रब है ऐं पंहिंजी ज़िंदगी जो को मालिक वो रब है. अॻियां अल्लाह फरमाए وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. اے ملادی وہ مانو چون تھا تو یا رسول اللہ اساں کے ॿुधाए سچا وانا کیڑا اللہ سا سچا کیڑا. یقول حاضر موعد ان کنتم صادقین رب سا وعدو کن تھا پر رب جی وعدے تے سچا کیڑا. ہاں رب فرمائے والذین یبیتون لربهم سجدا وقیاما. اللہ کرم جابی انہن کے فرمائے سچا ہوئی जेके पंहिंजो घर बिस्तरा फिटा करे पंहिंजो घर निजू जेके बिस्तरा फिटा करे मां रब जे घर में झुकनि था मां रब खे राज़ी कनि था ऐं सजदा कनि था निवृत कनि था. ऐं मुंहिंजा हबीब उहे ई सचा पाण छो त मुंहिंजा हबीब असहाब सबरनि तोखे ॾिसी तोते मोजा तुंहिंजा ॾिसी ईमान आंदो पर वयुकीमून सलात मिम्मा रज़क़नाहुम उन्हनि मूंखे ॾिठो बि न ऐं मुंहिंजा हबीब न उन्हनि तोखे ॾिठो न मां रब खे ॾिठो पर जेको क़ुर में मां हुकुम बयान कयो तो रसूल जी शरीयत पढ़ी करे ॿुधी करे उन्हनि ईमान आंदो ऐं मुंहिंजा हबीब उन्हनि तुंहिंजे उम्मतिन खे सत मुबारकूं ने मुस्लमानो रब पाक पंहिंजे क़ुर खे हर शइ जी वज़ाहत करे छॾी आहे. रब फरमाए थो कि जेके दुनिया में जहान ने